अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। वफ़ाक़ी हुकूमत पारां खाधे पीते जे शयुनि जे अघ में वाधि ऐं पेट्रोल हिकु दफ़ो ॿीहर महांगो थियण ख़िलाफ़ टैक्सी ड्राइवरनि गुलाम मुस्तफ़ा भुट्टो, इसाक पंवर, नवाब खान पंवर, कलीमुल्लाह सूमरो, राजा भुट्टो जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब आॾो गाॾियूं बीहारे एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत ॻाटे तोड़ महांगाई करे जीअण जंजाल करे छॾियो आहे। खाधे पीते जे शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। पेट्रोल जे अघ में हिकु भेरो ॿीहर वाध सबबि असीं फ़ाका कशीअ ते मजबूर थी विया आहियूं। हुननि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त महांगाईअ ते कंट्रोल करे असांखे सुकून जी ज़िंदगी गुज़ारण जो मौक़ो फराहम कयो वञे। पाकिस्तान में असां ॻड़ियासीं प्रेस जे अॻियां आया आहियूं गाॾियूं काए ख़ुदा जे वास्ते 200 रुपया जो पेट्रोल आहे। हाणे तव्हां ॾिसो हिन पेट्रोल ते 20 रुपए में कहिड़ी गाॾी अवेलेबल ॾींदी। ख़ुदा जे वास्ते हिन मुल्क ते वज़ीर आज़म खे था चऊं, सिंध वज़ीर आला खे था चऊं, जेके बि तव्हां मिनिस्टर सभिनी खे था चऊं त ख़ुदा जे वास्ते हिन मुल्क ते रहम कयो। तव्हांखे त सरकारी तेल था मिलनि, तव्हांजे अॻियां बि पुलिस, तव्हांजे पोयां बि पुलिस। असां ग़रीब माण्हू परेशान थी चुका आहियूं। हाणे हे 200 जो तेल आहे। राति ॻड़ियासीं पेट्रोल पंपनि ते जाऊं 50 गाॾियुनि में वेठा हुया। जेॾी महिल ख़बर पवनि पेट्रोल चले थो उन महिल ई पेट्रोल बंदि करे छॾियऊं। कुझु न कुझु तव्हां मिनिस्टर जो बि जेके मथां आयो पेट्रोल जे एतिरी दावा त चओ मांग बद सिर चढ़ी वई आहे, पर उन पेट्रोल वारनि ते कंट्रोल न कयो वञे न। जे हे मुल्क हलंदो त मुल्क जी माशरत ख़राब थींदी, अवाम निकिरंदो, अवाम खे को बि न रोके सघंदो। अवाम जो त गोली हलाई वेंदी पर अवाम पोइ ते न हटंदो। ख़ुदा जे वास्ते हिन मुल्क ते रहम कयो। ख़बरुनि जी दुनिया।